बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इशूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भलीकार। नाज़रीन, सिंध जी हिकु वधीक मासूम न्याणी दरंदगीअ जो शिकार थी पंहिंजी हयाती विञाए वेठी। 4 ॾींहं अॻु राणीपुर में हिकु बासर जी हवेली जे अंदरि फ़ातिमा नाले ॿारड़ी तड़पी तड़पी फ़ौत थी वई। वारसनि जो इल्ज़ाम आहे त ॿारड़ीअ खे असद शाह नाले जवाबदार क़तलु कयो आहे। बहरहाल ही मामिलो कहिड़ो रुख़ इख़्तियार करे रहियो आहे, जांच किथे पुगी आहे। नौशेरा फिरोज़ जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत SHO राणीपुर जी दरख़्वास्त ते पुलिस खे फ़ातिमा जी क़बर कुशाई जी इजाज़त ॾेई छॾी आहे। ॿुधायो पियो वञे त सुभाणे फ़ातिमा जी क़बर कुशाई करे संदसि बाडी जा सैंपल्स वरिता वेंदा। उन हवाले सां असांखे वधीक तफ़सीलनि खां आगाह कंदो आवाज़ न्यूज़ नौशेरो फिरोज़ जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर ज़ाहिद काइम खानी। वड़ी मेहरबानी इरफान साहब। रानीपुर में पीरानी हवेली में मुबैना तशद्दुद बाद क़त्ल कयल निंगरी फातिमा फाड़ो जी जेका क़बर कुशाई ऐं पोस्टमार्टम जे लाइ हिकिड़ो मेडिकल बोर्ड जोड़ियो वियो आहे। सिहत खाते जे DG इरशाद बेमू जेको आहे इहो बोर्ड सिविल जज जुडिशनल मैजिस्ट्रेट सूबो दौर जे हुकुम ते जोड़ियो आहे। हिन बोर्ड में जेको आहे मेडिकल सुप्रिटेंडेंट PMC नवाब शाह ऐं फोरेंसिक माहिर ऐं प्रोफेसर पैथोलॉजी ऐं वुमेन मेडिकल ऑफिसर जेको आहे शामिल कया विया आहिनि हिन बोर्ड में। इहो बोर्ड जेको आहे सुभाणे खानवान जे भरिसां ॻोठ अली मोहम्मद पाड़ो में जेको आहे निंगरी जी क़बर कुशाई कंदा ऐं हुन खां पोइ जुडिशनल मैजिस्ट्रेट कंडियारो जी निगरानी में जेको आहे हींअर हिन जो ॿीहर पोस्टमार्टम कयो वेंदो। इहो त हिकिड़ी अपडेट आहे जेका थी आहे सिहत खाते जी DG पारां। ॿियो अॼु ऑनरेबल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत जेको आहे राणीपुर जे SHO जी दरख़्वास्त ते जुडिशनल मैजिस्ट्रेट कंडियारो खे मुक़ररु कयो आहे। इहो ऑर्डर धार जारी कयो आहे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज, जंहिंमें हुन मुक़ररु कयो आहे जुडिशनल मैजिस्ट्रेट कंडियारो खे त हू जेको मेडिकल बोर्ड जोड़ियो वियो आहे हुन मेडिकल बोर्ड जी बि पंहिंजी निगरानी में जेको आहे इहो मेडिकल करायो वञे। ऐं इन खां अलावा राति मुख़्तलिफ़ चोबोल हली रहिया त जेका ॻोठ अली मोहम्मद फुड़ो में जेको न्याणी जो जेको कब्रिस्तान में क़बर खे कुटराई करे हुनजी लाश गुम करण जी कोशिशि कई पई वञे। हुन खां फ़ौरन बाद जेको आहे ख़ैरपुर और नौशेरो फिरोज़ पुलिस हुन ॻोठ में पिकट क़ाइमु करे छॾी आहे। अॼु बि जेको आहे ख़ैरपुर पुलिस जी टीम ऐं लाड़काना जी टीम जेको आहे हुननि जे ॻोठ खानवान भरिसां पहुती आहे ऐं न्याणी जा जेके कपिड़ा पातल हुया तशद्दुद वारा उहे जेके आहिनि पूरियल कपिड़ा जेके आहिनि हुननि हथ कया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ उतां जेको आहे बयानात वरिता आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त सुभाणे जेका क़बर कुशाई खां पोइ पोस्टमार्टम थिए थो त उहा पोस्टमार्टम में छा थो अचे, पर सोशल मीडिया ते अजीब क़िस्म जी हिन मामले ते अॻु में ई एडवांस में जेको आहे इहो ॿुधाए पियो वञे त ही जेको बोर्ड जोड़ियो वियो आहे हिन में बि सियासी धुरियूं जेके इन्वॉल्व आहिनि। अॻूणी सूबाई वज़ीर जे मथां बि लॻायो पियो वञे इल्ज़ाम त हुन जेके नवाब शाह जे टई प्रोफेसर PMC जा जेके हिन बोर्ड में शामिलु कया आहिनि। थियणु त ईअं खपंदो त मुख़्तलिफ़ अस्पतालनि जा मेडिकल ऑफिसर या पैथोलॉजी प्रोफेसर हुजनि हा, पर टई जेके आहिनि माहिर डॉक्टर आहिनि उहे PMC नवाब शाह जा में शामिलु कया विया आहिनि ऐं वुमेन जेका मेडिकल ऑफिसर आहे उहा नौशेरो फिरोज़ मां शामिलु करे आहे। हाणे सॼो सूरताल जेको आहे वाज़े थी वेंदी हिन पोस्टमार्टम खां पोइ त आया पोस्टमार्टम में तशद्दुद जो वाज़े निशान मौजूदु अचनि था या जेको जिनसी ज़्यादती जो जेको इल्ज़ाम लॻो आहे उहो बि जेको आहे साबित थिए थो या न, इहो चवणु क़बल वक़्तु हूंदो। पर हाणे ॾिसणो इहो आहे त ही मेडिकल रिपोर्ट अचनि खां पोइ छा थो थिए। जी नाले हिकु ॿिए मामले तरफ़ वधूं था। 5 ॾींहं अॻु सिंध जे सरमोड़ सहाफ़ी मुल्क जे मायनाज़ रिपोर्टर जान मोहम्मद महर खे सरेआम गोलियूं हणी क़तलु कयो वियो। वाक़े वारी जाइ ते पुलिस मौजूदु न हुई, पुलिस मौजूदु हुई पर उहो बासरनि जी ड्यूटी ते हुई। हेॾो वॾो सहाफ़ी हुनखे सिक्योरिटी फराहम न कई वई ऐं पुलिस हिन वाक़े खे ज़ाती दुश्मनी जो रंग ॾियण जी जेका कोशिशि कई उन ते बि सॼी सिंध मां आवाज़ु उथी रहियो आहे। बहरहाल न रुॻो सिंध जा सहाफ़ी पर सॼी सिंध सरापा एहतजाज आहे ऐं मुतालबो कयो पियो वञे त जान मोहम्मद महर जे क़त्ल जो जेको मास्टर माइंड आहे उनखे साम्हूं आंदो वञे। बहरहाल जांच किथे पुगी आहे, हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, असांखे आगाह कंदो असांजो सखर जो रिपोर्टर मोरड़ो महर। हुन कुझु सहाफ़ियुनि सां ऐं वकील अॻवाननि सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे, अचो त ॿुधूं। कातिलनि सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर खे पंहिंजे घर ऐं मज़लूमनि जे आवाज़ सखर प्रेस क्लब ऐं SSP ऑफिस जे विच ते शहीद कयो। शहीद जान मोहम्मद महर खे 5 ॾींहं गुज़री चुका आहिनि पर हिन महिल ताईं सखर पुलिस
क़त्ल कंदड़ कातिलनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। उन हवाले सां असीं कलम धड़ियुनि सां, वकील अॻुवाणनि ऐं सियासी धुरियुनि जे अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन वक़्त ताईं शहीद जान मोहम्मद महर जो जेको क़त्ल जो वाक़ियो आहे उन जा कातिल गिरफ़्तार छो न पिया थियनि, हू उन बाबति छा था चवनि, अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं। जान मोहम्मद महर जी शहादत खां वठी अॼु ॾींहं ताईं मूंखे का बि पुलिसिंग नज़र न आई आहे, का इन्वेस्टिगेशन उन नमूने जी उन लेवल जी थियणु खपे। मूंखे सम्झ अचे थो त या त को इहे जेके जवाबदार आहिनि एॾा की ताक़त वारा आहिनि जो पुलिस उन्हनि खां मां सम्झां थो त लवाए थी, या उन्हनि खे जेको आहे गिरफ़्तार करण खां लवाए थी, या पूरी तरह सचाई करण लाइ हू तयारु न आहे। मां नथो सम्झां इन लेवल जे इन्वेस्टिगेशन सखर पुलिस खां थींदी, पर हाणे चेयरमैन जेको थियो आहे हिन जो उहो आहे तनवीर आलम ओढो साहिबु DIG आहे। हाँ, उन खे ई रिक्वेस्ट कंदासीं त उन लेवल जी इन्वेस्टिगेशन थियणु खपे ऐं कैफ़िर किरदार ताईं उन्हनि खे कानून जे कटण में सभिनी जवाबदारनि खे आणणु खपनि। उहे मनसूबाबंदी में हुजनि या जेके टारगेट किलिंग में मारण में हुजनि। जेकॾहिं असां वटि निज़ाम मौजूदु आहे उन ते अमल दरामद हुजे हा, यानी कि असां इहो चऊं था त कानून जी बालादस्ती क़ाइमु कयो। कानून जी बालादस्ती न हुजण जे नतीजे में कचे मां ॾोहारी टाइप माण्हू, ख़तरनाक क़िस्म जा माण्हू पैराशूट ते अची सिंध जे 3 नंबर वॾे शहर सखर में दिलि में मेन विच एरिया में अची करे जान मोहम्मद महर खे टारगेट किलिंग जे नतीजे में शहीद कनि था। इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु एहतजाज कंदा रहियूं। अॼु 6 ॾींहं आहे अञा ताईं कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। कातिल गिरफ़्तार केरु कंदो, कॾहिं थींदा, रुॻो आसरान। सखर पुलिस जी असां नाली सम्झूं था त सिंध जे हिकिड़े एॾे वॾे नाले, एॾे वॾे नामवर सहाफ़ी सिंध जे, जंहिंखे असां सिंध जो शऊर चऊं था, सिंध जे मज़लूमनि जो आवाज़ जेको हुयो, उन जी 5 ॾींहं गुज़रण बावजूदि हिन वक़्त ताईं उन जा जेके असल कातिल आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जान मोहम्मद महर उहा शख़्सियत हुई जंहिं हमेशह ग़रीब बेपहुच माण्हुनि जे आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचायो। जॾहिं बि को ग़रीब मज़लूम एहतजाज करणु ईंदो सखर प्रेस क्लब ते, त सभ खां पहिरियां जान मोहम्मद महर ई उहो सहाफ़ी हूंदो जेको हुनजे आवाज़ खे वरनाईंदो, हुननि जा मसइला हल कराईंदो। पर अॼु जान मोहम्मद महर ख़ुदि इंसाफ़ जो मुतलाशी आहे। हुकूमत असांजी जेका पोइ 15 साल हुकूमत गुज़री आहे उनजी कहिड़ी अहलियत तव्हांखे नज़र आई, कहिड़े मामले में तव्हांखे अहलियत नज़र आई, बोर्डनि में तव्हांखे अहलियत नज़र आई, या जेको आहे ॿियनि सरकारी कमनि में तव्हांखे अहलियत नज़र आई, या हिन वक़्तु जेके माण्हू तव्हांजा खॼल आहिनि। हाणे तव्हां ॾिसो कल्ह खां वठी 3 ॾींहं खां वठी भुगटी असांजा वेठा हुया, उहे वेही करे पंहिंजा माण्हू छॾाए विया जंहिंजा अॻवा थी विया। पठाण वेठा उहे पंहिंजा माण्हू, बाक़ी सिंधी असां जेके आहियूं उहे निधड़का आहियूं। उन्हनि खे केरु उन्हनि जी जेको आहे कंदो पर घुर, उन्हनि खे केरु, सिंध हुकूमत खे परवाह न हुई। सिंध न बल्कि पूरे पाकिस्तान जो हिकिड़ो नाले वारो सहाफ़ी हुयो ऐं असां सभु चाहियूं था सहाफ़ी त उन्हनि जो जेके कातिल आहिनि उहे जल्द को जल्द गिरफ़्तार थियनि। ऐं मां तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि बि ॿुधाईंदो वञा, कॾहिं बि कोई पुलिस वारो अगरि कोई क़त्ल थींदो आहे त उन जा कातिल ॿिए ॾींहुं गिरफ़्तार थी वेंदा आहिनि। 3 ॾींहं उन्हनि जे कोई बि इनकाउंटर ॾेखारे या कोई बि मुक़ाबिलो ॾेखारे उन्हनि खे जेको आहे मारे छॾिबो आहे, ताकी जेको आहे उहो ख़ौफ़ जेको आहे पुलिस जो रहे। हिते सवें असांजा जेके आहिनि सहाफ़ी क़त्ल थी विया आहिनि, लेकिन अञा ताईं कंहिं बि सहाफ़ी जो कोई बि हिकिड़ो बि अहिड़ो कातिल जेको कैफ़रे किरदार तक नाहे पुॻो। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखियो वेंदो। ॾिसंदा रहो रियल इशूज़।